डिप्टी कमिश्नर قمبر शहदादकोट जावेद नबी खोसो जो सिविल अस्पताल शहदादकोट जो दौरो सहुलतन जी खोड़ जो जाइज़ो वठी सहूलत मुहैया करण जो हुकुम जारी करे छॾियो। डिप्टी कमिश्नर قمبر शहदादकोट जावेद नबी खोसो तालका अस्पताल जो दौरे दौरान मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त ट्रामा सेंटर जी तामीर ऐं उन में थियल गोबिन बाबति इंक्वायरी नैब में हलंदड़ आहे, तंहिं करे नैब जी इंक्वायरी बहितर ॻाल्हि आहे। नैब सां इंक्वायरी में भरपूर सहकार कयो वेंदो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर सिविल अस्पताल जे एक्सरे प्लांट जो मुआइनो करण दौरान ऐलान कयो त एक्सरे प्लांट हींअर नाकारा बणियल आहे, तंहिं करे नओं प्लांट ॾिनो वेंदो जीअं आवाम खे बहितर सहूलियत मिली सघनि। तालका अस्पताल जी नई बिल्डिंग जे मुआइने दौरान डीसी चयो त नई बिल्डिंग जी तामीराती कम में नाक़स मटीरियल इस्तेमालु थियल आहे ऐं काफ़ी उणायूं मौजूदु आहिनि। प्लानिंग सां तामीर न थियण करे बिल्डिंग अमले ऐं मरीज़नि लाइ घटि फ़ाइदेमंद आहे। डीसी قمبر शहदादकोट जो वधीक चवणो त बिल्डिंग एक्सीएन ऐं ठेकेदार ख़िलाफ़ इंक्वायरी कराईंदुसि त जीअं फंड्स जो छो ज़ाया कया विया आहिनि। डिप्टी कमिश्नर قمبر शहदादकोट जावेद नबी खोसे चयो त शहदादकोट सिविल अस्पताल जा मसइला तरजीह बुनियादनि ते हल कया वेंदा त जीअं आवाम खे इलाज जो बहितर सहूलियत मिली सघे। हिन चयो त सिविल अस्पताल जी कारकर्दगी बहितर आहे। डिप्टी कमिश्नर قمبر शहदादकोट दौरे दौरान तालका अस्पताल शहदादकोट जो MS डॉक्टर ज़ुल्फ़कार अली तुन्यो ऐं अमले संदसि शानदार इस्तक़बाल कयो ऐं अस्पताल जी कारकर्दगी तोड़े मसइलनि बाबति खेसि आगाह